अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां मां हिराबासी सब खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस की तरफ़। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त आम चूंडूं डिजिटल आदमशुमारी तहत ई थींदियूं। अधु चूंडूं पुराणी आदमशुमारी ऐं अधु चूंडूं नई आदमशुमारी तहत न थियूं कराए सघजनि। इलेक्शन कमीशन पंजाब असेंबली जी चूंडुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन जे जारी शेड्यूल मूजिबि उम्मीदवारनि तरफ़ां नामज़दगी कागज़ 12 खां 14 मार्च ताईं जमा कराए सघिबा ऐं पंजाब असेंबली जी चूंडुनि लाइ पोलिंग 30 अप्रैल ते थींदी। सॼी दुनिया में अॼु औरतुनि जो आलमी दिहाड़ो मल्हायो पियो वञे, जॾहिं त सिंध समेत सॼे मुल्क में मुख़्तलिफ़ तक़रीबूं थी रहियूं आहिनि। हैदराबाद में औरतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते वुमेन एक्शन फोरम पारां औरत आज़ादी मार्च कढी वई। मटियारी में सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ऐं सिविल सोसाइटीअ खे ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क अंदरि लाक़ानूनियत क़ाइमु आहे। सभिनी खे गॾिजी करे मुल्क में कानून ते अमल कराइणो पवंदो। अॼु बि अदालतुनि अंदरि अवाम खे रिलीफ नथो मिले। सिंधी अदबी बोर्ड में 2 ॾींहनि वारो किताबी मेलो शुरू थी वियो आहे। किताबी मेले जो इफ़्तिताह बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ कयो आहे। सिंधी ॿोली ऐं अदब जे वाधारे लाइ क़ाइमु सिंधी अदबी बोर्ड जामशोरो चेयरमैन तरफ़ां बोर्ड जे अदबी रवायतुनि खे बरक़रार रखंदे ऐं अदब तरफ़ आम माण्हुनि खे माइल करण लाइ 2 ॾींहनि जे किताबी मेले जो इफ़्तिताह कयो वियो। नाज़रीन, हींअर वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।